अब ठीक है हुजूर साईं चयो था तभी पायूं ॾेखारियो हदीस ॾेखारियो सही समझ सां तभी कारा कपड़ा था पायूं चङो अल्लाह जो कुरान भी नथो मिलेव पैगंबर जी हदीस भी नथी मिलेव चङो हाणे तव्हां सां अञा रिआयत थो कयां हज़रत अबू बकर साईं सां हज़रत उमर साईं सां हज़रत उस्मान साईं सां मलंगन जी लगदी न है मां तव्हांखे तंग नथो कयां भला सोहणे अली जो कौल ॾेखारियो सोहणो अली भी असांजे सिर जो साईं आहे अली हक जो वली आहे चओ सुभान अल्लाह अली हक जो वली आहे अली शे जली आहे अली मोमिनन जे अखियुनि जो नूर आहे अली ईमान वारनि जे दिलनि जो सुरूर आहे अली पैगंबर जो दिलदादो आहे अली जन्नत जो शहजादो आहे अली फातिमा बतूल जो शौहर आहे सुभान अल्लाह सोने अली जो कौल ॾेखारियो हज़रत अली साईं चयो आहे त दुख में कारा कपड़ा पायो त पोइ असां बि पायूं नीता न या ॻाल्हायो छो नथा चङो क़ुरान भी नथा ॾेखारियो हदीस भी नथा ॾेखारियो सोहणे अली जो कौल भी नथा ॾेखारियो चङो इमाम हसन साईं जो हुकुम ॾेखारियो तभी कारा कपड़ा कयूं अब ठीक आहे चङो इमाम हसन जो कौल भी कोन्हे सोहणे हुसैन जो कौल ॾेखारियो तभी कारा कपड़ा कयूं अब ठीक है सोने हुसैन जो कौल भी कोने 12 इमामन मो पंहिंजे तसव्वुर जे मुताबिक 12 इमामन मो के हिकड़े इमाम जो कौल ॾेखारियो त दुख में कारा कपड़ा पायो तू 10 ॾींहं कारा कपड़ा थो पाए मां सॼी ज़िंदगी कारा कपड़ा पाईंदुसि अब ठीक तो ॻाल्हायां इमाम अली नकी जो कौल ॾेखार इमाम अली तकी जो कौल ॾेखार इमाम जाफर सादिक जो कौल ॾेखार इमाम मूसा कासिम जो कौल ॾेखार इमाम हसन अस्करी जो कौल ॾेखार इमाम ज़ैनुल आबिदीन जो कौल ॾेखार रब जे ज़ात जो कसम क़यामत क़ाइम थी सके थी मलंग कारे वैसा जो सबूत नथो ॾेखारे सघे वो ज़िद छॾ मां तोखे सुहिणे हुसैन जे नाने मुहम्मद जो ऑर्डर थो ॿुधायां हुजूर फरमाया दुख में कारो वेस न पायो ऐं हुजूर सच्चो आहे छा ख्याल आहे तव्हांजो जेके चौथा मिठो मोहम्मद करीम सच्चो आहे पंहिंजा हथ बुलंद कयो अबा हुजूर सच्चो आहे न ज़बान सां चओ हुजूर अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो वमा यंतिकु अनिल हवा वक्त कोन्हे इन जे करे मूंखे तंग न कयो दिलि सां ॻाल्हायो अल्लाह फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा उहो नबी हे तक जाई उहो नबी जंहिं जहिड़ो न ॼायो आहे न क़यामत ताईं ॼमणो आहे वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी दिल सां चओ सुभान अल्लाह वो मोहम्मद भी अहमद भी महमूद भी उसमें मुतलक का शाहिद भी मशहूद भी इल्म हिकमत में वो गैर महदूद भी जाहिरन उम्मियों में उठाया गया उसकी शफ़क़त है बेहद बेइंतहा उसकी रहमत तखय्युल से भी मावरा जो भी आलम जहां में बनाए गए उसकी रहमत के सदके बसाए गए हश्र का डर मुझे किस लिए हो अमी सुभान अल्लाह जे बोली में सुस्ती था के हो हश्र का डर मुझे किस लिए हो तवज्जो कर हश्र का डर मुझे किस लिए हो अमी मेरा आका है वो मेरा मौला है वो मेरा आका है वो मेरा मौला है वो जिसकी झोली में जन्नत बिछाई गई तो ना सुभान अल्लाह मेरा आका है वो मेरा मौला है वो जिसकी झोली में जन्नत बिछाई गई जिसके हाथों से कौसर लुटाया गया यो मिठो मदनी साईं पाण तो फरमाए त दुख में कारो वेस पाइण जी तव्हांखे इजाज़त न है रसूल जो कौल पढ़ा मञींदो हुजूर जो कौल पढ़ा मञींदो अम्मा कुरारी आई अल्लाह अकबर मलंगन के चओ चिड़ो न समझो तके गलत समझायो थो बाबू अचो त मां ये रिवायतूं पंहिंजन किताबन में न मलंगन जे किताबन में भी ॾेखारण जे लाइ तयार आहियां
جتنے یہ روایت ملنگن جے کتابن میں بھی دیکھا رہا ٹھیک ہے نا اب آپ کو نیتا نا ملنگن جے کتابن میں دیکھا رہی تم ہے قرآن ہاتھ میں کھڑی کرے اعلان تو کیا حضور سائیں کارے بے سپائے رکھوں جھلیو جو سبحان اللہ ہے تھا چون تک کارا کپڑا پائے رسول تو چاہے نہ پائے کہیں گال منجو سونے نبی تا جھلیوا پر سونے علی بھی جھلیوا سب چاہو سبحان اللہ اما قرآنی آئی سید کائنات جے خدمت میں توجہ دل جے کنن سا بدھ ماں تو کہ چیرائن نہ تھو چاہیاں سمجھائن تھو چاہیاں ماں تو جو خیر خواہاں تو جو دشمن ناہاں تو کہ غلط بدھائے اٹھاؤں اما قرآنی آئی سید کائنات جے خدمت میں حضور سائیں کے عرض کے سائیں موجہ سائیں ماں کے دکھ پہنچے صدموں پہنچے تو ماں چھا کیا حضور سائیں جن فرمایا اما ہے توجہ حضور سائیں جن فرمایا اما لا تلتمن خدا ولا تخمشن وجہا ولا تنتفن شعرا ولا تشققن جیبا ولا تصفدن ثوبا ولا تدعین بالویل او کما قال النبی صلی اللہ علیہ وسلم جو سبحان اللہ اما تو کہ دکھ پہنچے تو دکھ جے کرے لا تلتمن خدن اما دکھ جے کرے منہ تے چمبا نہ ہن جائیں ولا تخمشن وجہن دکھ جے کرے منہ تے رامبوٹا نہ پائے جائیں ولا تنتفن شارن اما ماں محمد کریم جو قول بدھ دکھ جے کرے متھے جا بار نہ پٹ جائیں ولا تشققن جیبن اما دکھ جے کرے لٹا نہ پھاڑ جائیں ولا تصفدن ثوبن اما دکھ جے کرے کارا لٹا نہ پائے جائیں تو سبحان اللہ مجھے پاک محمد کریم جے پاک زبان جا پاک لفظ ہیں مجھے سائیں فرمایو لا تلتمن خدا ولا تخمشن وجہا ولا تنتفن شعرا ولا تشققن جیبا ولا تصفدن ثوبا ولا تدعین بالویل اما دکھ جے کرے موتے چمبا نہ ہن جائیں رامبوٹا نہ پائے جائیں متھے جا بار نہ پٹ جائیں کپڑا نہ پھاڑ جائیں کارو بے سن نہ ڈھک جائیں اما دکھ جے کرے جاہلن وانگرو پار بھی نہ کٹ جائیں چو سبحان اللہ ملنگ کارن کپڑن جی روایت ॾेखारनि त मां कारा कपड़ा पायां अब ठीकु आहे जहिड़ो छा थिया जहिड़ो कोई कोन्हे या अच त मां तोखे जेका हदीस पढ़ी अथमि पंहिंजनि किताबनि में ॾेखारियां तुंहिंजनि किताबनि में बि ॾेखारियां पोइ त मञ न अब मां लंडन जो न आहियां लाड़काणे जो हाँ मलंगनि खे वठी अचो मां चांहि बि पियारींदोमान बोतल बि पियारींदोमान शरबत बि पियारींदोमान हदीस बि ॾेखारींदोमान सभु चओ सुभान अल्लाह सोहणो हुसैन निमाज़ी हो चओ सुभान अल्लाह सोहणो हुसैन निमाज़ी हो सोहणो हुसैन रोज़ेदार हो सोहणो हुसैन गाज़ी हो सोनो हुसैन हरमैन जो हाजी हो सोनो हुसैन अल्लाह जे कुरान जे 300 पारन जो हाफिज हो सोनो हुसैन रब जे कलाम जो कारी हो सोने हुसैन जो सीनो अल्लाह जे कुरान जो मखजन हो अल्लाह अकबर तवज्जो कर अली बाबा नबी नाना तवज्जो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो ओ छोकरा केड़े थाना सां तू वेही रहे आराम सां अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो मां सम्झा हाणे तव्हां थका हो बस 2-3 मिंट आहिनि जेके थकी पिया हथ मथे खणो कहिड़ा कहिड़ा थकिया हो 2-3 आहिनि मुंहिंजी पार्टी वारा वेठा आहिनि अल्लाहु अकबर दुआ कर त अल्लाह हुसैन जी गुलामी नसीब कर ॾाढा 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 ॻाल्हि मलंग कारा कपिड़ा ॾेखारे त मां कारा कपिड़ा पायां अब ठीकु आहे न पिटको कुटको ॾेखारे त मां गॾु पिटरायांसि अब ठीकु आहे न ॻाल्हायो छो नथा हिन क़ुरान में हिकु
हिकड़ी आयत ॾेखार जंहिंमें अलाह चए त ॾुख में पिटियो तूं 10 ॾींहं तो पिटे मां 12 महीना पिटींदुसि। हिकड़ी आयत हिकड़ी। अब ठीक थो ॻाल्हायां? अब आया नीत आहे न? चङो हुजूर जी हिकड़ी हदीस ॾेखार। मिठो मोहम्मद करीम साईं फरमाए त ॾुख में पिटियो त तभी पिटियऊं। अब ठीक आहे? ॾाढा ॻाल्हायो। चङो हज़रत अली जो कौल ॾेखार तभी पिटियऊं। इमामनि जो कौल ॾेखार तभी पिटियऊं। ठीक आहे न? या अच त मां तोखे क़ुरान पाक जूं सभई आयतूं ॾेखारियां जंहिंमें अल्लाह सब्र जो हुकुम थो करे। रब साईं तो फरमाए इन्नल्लाह मास्साबिरीन। ॾाढा चओ सुभान अल्लाह। रब साईं तो फरमाए इन्नल्लाह मास्साबिरीन। अल्लाह तो फरमाए मां सब्र करण वारनि सां साण हां। ॿी जगह ते ख़ुदा फरमाए तवज्जो वल असरी इन्नल इंसान लफी खुस्र इल्लल लज़ीना आमनू वामिलुस सालिहात वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र। चओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए मां रब के ज़माने जो कसम सब इंसान टोटरे में हिन, नुकसान में हिन, घाटे में हिन, खसारे में। अल्लाह तो फरमाए कामयाब उहे थींदा जिनमें 4 निशानियूं तव्हां खे लभन। पहिरीं निशानी ईमान हुजेन। बेईमान कामयाब न थींदो। ईमान हुजेन। चओ सुभान अल्लाह। ॿी निशानी त हमराहनि जा लक्षण चङा हुजन। बद किरदार भी कामयाब न थींदो। ऐं टी निशानी हक़ ऐं सच जो साथारी हुजे। जेको ज़ालिमनि जो यारा कामयाब न थींदो। चओ न सुभान अल्लाह। ऐं चौथी निशानी जेको तकलीफ़नि ते सब्र करे। ॿी जगह तां क़ुरान तो पढ़ा। रब साईं फरमायो यदखुलून अलैहिम मिन कुल्लि बाबिन सलामुन अलैकुम बिमा सबरतुम। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जॾहिं सब्र करण वारा क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जे क़रीब पहुचंदा, जन्नत जे 8 दरवाज़नि मां सब्र करण वारनि जे मथां अस्सलाम अलैकुम जा आवाज़ ईंदा। मलंगन के जो पंहिंजो तरीक़ो क़ुरान में साबित कयो तभी तव्हां ॾे हलूं। रसूल करीम को साबित करे ॾियो तभी तव्हां ॾे हलूं। अब ठीक आहे न? इमामनि सगोरनि को साबित करे ॾियो तभी तव्हां ॾे हलूं। हिकिड़े मलंग मूंखे चिठी लिखी चई मौली साहब असांजा 12 इमाम आहिनि, तव्हांजा इमाम कहिड़ा आहिनि? मां चयो इहे 12 ई असांजा आहिनि, तूं पंहिंजा ॿिया वञी ॻोल्ह। चई छो? मां चयो 12 पटकनि वारा। 12 इमामनि खे ॾाढियूं सुहारियूं। 12 जी यारी मस्जिद सां। चओ न सुभान अल्लाह। 12 क़ुरान जा हाफ़िज़, 12 हरमैन जा हाजी, 12 पैगंबर जो सुन्नत जा ताबेदार। मां चयो तूं पंहिंजे मुहांडे ॿिया वञी ॻोल्ह पुट, हे असांजा आहिनि। चओ सुभान अल्लाह। ॾाढा ॻाल्हायो। सोने हुसैन जी ताबेदारी कयो, सोने हुसैन जे नक्शे कदम खे अपनायो, सोने हुसैन जो चयो मञो। चओ सुभान अल्लाह। ग़लति सम्झाइनि था तोखे। चङो ॿियूं सभु ॻाल्हियूं छुटियूं। मलंगनि खे चओ पंहिंजो कलमो साबित कर। बस मां मलंग थो थियां। क़ुरान ते वाइदो आहे। अब नीत आहे न? रुगो पंहिंजो कलमो साबित कर। अदा असां कलमो कहिड़ो पढ़ंदा आहियूं? ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अब ठीक तो ॻाल्हायां न? मलंग कलमो पढ़दा आहिनि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह वसीउर रसूलुल्लाह व खलीफतुहु बिला फस्ल। ठीक आहे न? चोटियो कलमो कंहिं सेखारियो अथव? आहिनि कहिड़े धण सां? अलाह सेखारियो अथव त असां बि पढ़ूं। अब ठीक आहे? ॻाल्हाईंदा हलो न बाबा। पुछो रसूल सेखारियो अथव त बि पढ़ूं। अब ठीक आहे न? सोने अलीअ सेखारियो अथव त बि पढ़ूं। इमामनि सगोरनि सेखारियो अथव त बि पढ़ूं। अब ठीक तो ॻाल्हायां? जांच मां साबित कयां त पैगंबर इहो कलमो पढ़ायो जेके हे मुजाहिद था पढ़नि, इहो रसूल वारो कलमो। चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर इहो कलमो पढ़ियो, फारूक आज़म इहो कलमो पढ़ियो, उस्मान ज़ुन्नूरैन इहो कलमो पढ़ियो, सोने अली इहो कलमो पढ़ियो, सोने हसन इहो कलमो पढ़ियो, सोने हुसैन इहो कलमो पढ़ियो, 12 इमामनि सगोरनि इहो कलमो पढ़ियो। चओ न सुभान अल्लाह। अच मां तो
तोखे हदीस जे किताबन जा वरक खोले ॾेखारियां ख़ुदा जे ज़ात जो कसम पाक मुहम्मद करीम साईं जंहिं बुराक ते सवारी करे मेराज जो सफ़र कयो उन बुराक जे पेशानी ते बि इहो कलमो लिखियल हो ॾाढा चओ सुभाणे अॼु मां तोखे ॾेखारियां त अल्लाह जे अर्श ते बि इहो कलमो लिखियल आहे चओ सुभाण अल्लाह अॼु मां तोखे ॾेखारियां शजरे तूबा जे पतन ते बि इहो कलमो लिखियल आहे चओ सुभाण अल्लाह अॼु मां तोखे ॾेखारियां मिठे मुहम्मद करीम साईं जे पुठारनि मुबारकनि ते ॿिनि कुल्हनि मुबारकनि जे विच में जेका नबूवत जी मोहर हुई उन में बि इहो कलमो लिखियल हो वेचारा कलमो बि नथा ॾेखारे सघनि इन्हनि सां जहिड़ो कहिड़ो हथ बि पंहिंजा अथनि सीनो पंहिंजो पुट अञा ज्यादा कुटियो असांखे छा आहे अञा घटि अलाए काॾों था बलंग वठी अचनि किराए ते मुड़ुस माराए छॾियूं असांजा पिचोड़े पिटियो ॾाढो सवाबु अथव अरे मुड़ुस माराया ज़ालिमो असांजा केवलटीज़ भरिजी वियूं आहिनि वेचारनि मलंगनि खे फुटपाथनि ते बि जॻह नथी मिले ॿेड़ो ॿुॾेव कयो छा था ऐं पाण वरी इन कोई स्पीड न वधंदा असांजा मुड़ुस माराए छॾियूं ऐं पाण वरी लॻो न जेकॾहिं पिट को एॾो सवाबात अॻ में ज़ाकिरनि खे पिड़ ते लाहियो चोन सीनो हुजे तव्हांजो मुका हुजनि हिननि जूं पोइ ख़बर पवंदी त घणे मींहं सवा हुज़ूर फरमायो लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावल जाहिलिय्यह चओ सुभान अल्लाह सोने हुसैन जे नाने मोहम्मद करीम जो कौल पढ़ियो थम चओ सुभान अल्लाह मुझे साईं तवज्जो मुझे साईं फरमायो लैस मिन्ना मन ज़रबल खुदूद व शक्कल जुयूब व दआ बिदावल जाहिलिय्यह चओ सुभान अल्लाह मोहम्मद करीम फरमायो जेको पिट को कुटको थो करे लैसा मिन्ना मन ज़रबल खुदूद जेको पिटे थो सीने के धक थो हणे व शक्कल जुयूबा कपड़ा थो फाड़े वदा बिदावल जाहिलिया पार थो कढे जाहिलन वांगुरु मिठे मोहम्मद करीम फरमायो यो शख्स मां मोहम्मद जे उम्मत मां निकिरी वियो तो हुजूर सच्चो ॾाढा चओ हुजूर मलंग कारा कपड़ा ॾेखारिन त मां कारा कपड़ा पायां कारा कपड़ा पंहिंजे मकान में न ॾेखारिन रसूल वटों ॾेखारिन मता मकान में खणी अचनि हुजूर वटों ॾेखारिन इमामनि वटों ॾेखारिन सोहणे अली वटि अब ठीकु आहे न ॻाल्हायो छो नथा तव्हां कारनि कपड़नि जो सबूत ॾियो त असां कारा कपड़ा पायूं पिटके कुटके जो सबूत ॾियो असां पिटको कुटको कयूं अब ठीकु आहे तव्हांजो कलमो ॾेखारियो त तव्हां वारो कलमो पढ़ूं अब ॾीता न ॻाल्हायो छो नथा सोहणो अली मिठे मोहम्मद करीम साईं खे तर थो ॾियारे मिठे मोहम्मद करीम जी वफ़ात खां पोइ मुंहिंजे पाक मोहम्मद करीम खे तर सोहणे अली ॾियारियो सब चओ सुभान अल्लाह पाक मोहम्मद करीम साईं खे तर सोहणे अली ॾियारियो तर ॾियारींदे सोहणो अली पाक मोहम्मद करीम साईं जे चेहरे मुबारक ते नज़र करे चवे थो मुंहिंजा साईं चओ सुभान अल्लाह लौला अन्नका अमरतनी बिस्सब्री व नहयतनी अनिल जज़ी लअनफदना अलैका माशून हज़रत अली साईं तो फरमाए मुंहिंजा साईं हेरे बारे ख्याल कयो बाबा तवज्जो हज़रत अली साईं तो फरमाए मुंहिंजा साईं जेकॾहिं तूं मूंखे सब्र जो हुकुम न करे हां पिटके कुटके खां न झले हां त जेकर अली मां तुंहिंजे विछोड़े ते रोई रोई पंहिंजे अखियुनि जो पाणी बि सुकाए छॾियां पर मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम तूं अलीअ खे सब्र जो हुकुम कयो आहे अली तुंहिंजे विछोड़े ते सब्र कंदो अम्मा फातिमा साइण बाबे मोहम्मद करीम जे वफ़ात ते छा थी चवे तवज्जो सुबत अलैया मसाइबुन लौ अन्नाहा चओ सुभान अल्लाह अम्मा फातिमा साइण थी फरमाए सुबत अलैया मसाइबुन लौ अन्नाहा सुबत
علی الایام سرنا لیالیا ماذا علی من شم تربت احمد اللہ یشم مد الزمان غوالیا. اما فاطمہ سائنتی فرمائے اما فاطمہ سائنتی فرمائے تو باب محمد کریم جے وچھوڑے جے کرے ماں کے ایڈو صدمو پہتو آ جے کرے وہ صدمو ڈیہن تے کرے تا ڈیہن ڈکھن جے کرے راتن میں مٹجی ونن. اے مجھے امر فاطمہ سائنتی فرمائے دنیا وارو تہاں کے مجھے باب محمد جے مقام جی کہڑی خبر. اما فاطمہ سائنتی فرمائے تہاں تو دنیا جا اتر سنگھیا ہیں نا تہاں تو دنیا جا اتر سنگھیا ہیں نا مجھے باب محمد کریم جے قدمن جی مٹی سنگو ہاں تو دنیا جا مشک امبر وسری وننے وہاں. پر مجھے اما تھی فرمائے بابے ماں کے صبر سکھاریو ماتم ناہیں سکھاریو. فاطمہ بھی باب محمد جے وچھوڑے تے صبر کندی چو سبحان اللہ. ڈاڑھیاں ڳالھايو ملنگن کو پیار سا پچھو کارا کپڑا ڏيکاريو تساں بھی کارا کپڑا کيو پٹکو کٹکو ڏيکاريو اساں بھی تہاں سان گڏ بسم اللہ کرایوں. اب ٹھیک ہے نا پاڻ وارو کلمو ڏيکاريو تساں بھی تہاں وارو کلمو پڑھوں چङو بھلا چون ملنگن کے پنهंجي بانگ ڏيکاريو. بانگ میں بھی گھتا ہیں تو چاچے وارن منڈ میں ہیں تے ہن وری وچ میں پاڻ میں چاچا بھائٹے ہیں پرانی رشتہ داری تھن گل سمجھو تھا نا ہنن منڈ میں گھتو ہیں تے ہن وری وچ میں اشہد ان علی ولی اللہ و وصی رسول اللہ و خلیفته بلا فصل. چوندا ہے نا بانگ میں چون تو کہیں چیو تھا بھلا تہاں ملنگن تے کلمو پڑھیو اچھا ابا اللہ ہے اللہ جے رسول تے کلمو پڑھو تھو کن رتے تیرے جے ملنگن تے کہڑن اللہ ہے اللہ جے رسول تے کلمو بھریو مادی ککڑ جو بانگا نہ دیو اللہ اکبر جی صدا چنگی طرح بلند کیو. ہکڑو دفعو چون ڈیکھارن تو حضور سائیں ہکڑو دفعو پانجی پاک زندگی میں ملنگن واری بانگ ڈیاری ہوجے ماں اج کھوں پانجے مسجد میں ملنگن واری بانگ شروع تو کرایا. ابا نیتا ابا یا نیتن ابا گالاयो چھو نہ تھا حضور سائیں ہکڑو دفعو ڈیاری ہوجے نا مہانے کا شروع تو کیا. ابا ٹھیک ہے نا چمو حضرت علی سائیں ڈیاری ہوجے تبھی ڈیوں. ابا ٹھیک ہے امامن سگورن یا بانگ ڈیاری ہوجے تبھی ڈیوں یا اچما تو کے بدھایا تو پیغمبر بھی ہی بانگ ڈیاری جکا سنن جے مسجد میں تو سبحان اللہ. ابو بکر سائیں بھی ہا بانگ ڈیاری عمر سائیں بھی ہا بانگ ڈیاری عثمان سائیں بھی ہا بانگ ڈیاری علی سائیں بھی ہا بانگ ڈیاری سونے حسن حسین بھی ہا بانگ ڈیاری باہن امامن بھی ہا بانگ ڈیاری. مجھا ملنگ تواری بانگ خیالیا مواری بانگ بلالیا سب چاہو سبحان اللہ. پانوارو کلمو دے کھار تما تو جو مرید تھا پانواری بانگ دے کھار تما تو جو مرید تھا کارن کپڑن جو ثبوت دے تما کارا کپڑا پایا ماتم جو آدر دے کھار تما تو سنگر پٹکو کٹکو کرایا. آخری گال تھو کیا مجھے یاری مسجد سا ہے تو جی یاری مکان سا ہے مکان جو ثبوت دے تما تو سنگر مکان میں رہا. اب ٹھیک تو گل ہے کہ چو تو مکان کہیں چوتھا بٹھایو کہ پوچھو چیو کہیں تھا اللہ چوتھا تو بوسا بٹھایو رسول چوتھا بوسا بٹھایو امامن چوا تبھی اکھن تے. اب ٹھیک ہے نا بابا چواں ٹھاہن بہن جی گال چھٹی یہ بدھاયો مکھے تو حضور سائیں 5 منٹ کہیں مکان میں بیٹھو ہوجے رگو 5 منٹ بس ودھی کرنا یا تو گھوٹ گھوٹا تھیندی ہوجے اچھے بھلی بھلی کرے اچے صرف سید جو بچے ایک پوکھ تبھی بچے وہاں جو ٹھے وہاں پٹر. اخباروں پڑھو جسے حیدرآباد میں ارم ببلی تازیہ جو جلوس کڑھو اخباروں میں آئے فوٹو چھپیا ان اخبارن لکھوا تو جنہیں ببلی نکتی تو مومنن جائیں کڑک گد جی رہا کوٹلی جی میں محفلیوں مجلسوں کچھ گھڑیوں تھیندیوں ان برساں کو دوستن بری وائز کرایو تو مولوی صاحب چودا بی گال نہ تھو کیا تواں کے برا ہے قرآن بھی پردے جو حکم ڈنو رسول بھی پردے جو حکم ڈنو امامن بھی پردے جو حکم ڈنو مایوں تو نانیوں نا مجلسن تے یہ چھڑا کیوں ذاکر کے کاوڑ اچی وئی چرے نہ وٹھی جو مایوں بہنا مولن اساں کے رت کیو بے ڈیئں تے مایوں جو نایوں تو مومن پہتا ہی کون سوری ان ڈی جے پڑھائی جو وارو شروع تھو چو اے میرے مولا
मोमिन को मथा बाकी मोमिन आपे वधसिन मजहब का मश्करिया नाहक चकुले जो रंडियूं इन्हनि खे इमामनि जो दुख थियो पलीत रंगनि खे मुंहिंजे पाक इमामनि जे नाले वठण जो कोई हक़ न आहे मुंहिंजा इमाम पाक आहिनि चओ असांजा इमाम ॾाढा ॻाल्हायो टकनि ते पंहिंजे ख़ैरत खे नीलाम कराइण वारियूं औरतूं इन्हनि खे मुंहिंजे हुसैन जे नाले खणण जो कोई हक़ न आहे सभु चओ सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो सोहणे हुसैन जे नक्श कदम खे अपनायो इमामनि सां इख़्तिलाफ़ कोन्हे चओ इमामनि सां इख़्तिलाफ़ इमाम असांजे सिर जा साईं आहिनि इन ग़लति तरीक़े सां इख़्तिलाफ़ आहे मां हिकिड़ी जॻह रिवायत कयुमि कि ठीकु आहे असां जेकॾहिं मकान था ठारायूं मुला तव्हांजो मस्जिदूं ठारायो था मां चयो अलाह जो आहे त ठारायो न अलाह जी काथे जो अलाह मां चयो क़ुरान थो पढ़ां चई ॿुधाए अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर ॾाढा चओ सुभान अल्लाह अल्लाह फरमाए इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर चओ सुभान अल्लाह ॿी जगह ते खुदा फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा मुझे मिठे मोहम्मद करीम फरमायो मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह चओ सुभान अल्लाह रब तो फरमाए मस्जिद उहे ठहराईंदा जिन जो मां अल्लाह ते ईमान हूंदो अल्लाह तो फरमाए मस्जिद उहे ठहराईंदा जिन जो आखिरत जे ॾिहाड़े ते ईमान हूंदो ऐं हुजूर साईं जन फरमायो जेको अल्लाह जे ख़ातिर दुनिया में मस्जिद थो ठहराए अल्लाह उन जे बदले में जन्नत में माड़ी थो ठहराए ॻाल्हि त ॿुधो इमामनि खटियो कन हारायो ॾाढा ॻाल्हायो जेको खटे अचे उनखे हाय हाय कबो आहे कन वाह वाह चइबी आहे ॾाढा छो था ॻाल्हायो हाय हाय त हारायल ते कबी आहे जेको खटे अचे उनखे त वाह वाह चइबी आहे जेके इमामनि ते पिटिन इमामनि खे हारायल था सम्झनि मुंहिंजा इमाम खटियल आहिनि सोहणा हुसैन पंहिंजी जान कुर्बान कई पर ज़ालिमनि जी बज्जत न कई चओ वाह वाह हुसैन ॾाढा चओ वाह वाह हुसैन सोहणा हुसैन जान कुर्बान कई पर ज़ालिमनि जी बज्जत न कई चओ वाह वाह हुसैन सोहणा हुसैन मक्को मदीनो छॾियो करबला जे रेगज़ार धरती ते आए पर नाने मोहम्मद जे सुन्नत सां गद्दारी न कई चओ वाह वाह हुसैन ओ मोजा हुसैन मां सदके वञा तो ता मासूम बच्चा कुर्बान कराई पर पंहिंजे खून सां गुलशन मोहम्मद जी आब जारी कई चओ वाह वाह हुसैन अब शहीद जे रहन या मरी विया ॾाढा ॻाल्हायो पिटबो मुअन ते कि न जेरनि ते हिकिड़ो जो पीउ जेरो हुजे वञी फाटक ते पिटे घलड़े घोड़ाड़े बाबा मरीयुसि अड़े चंडरा पढ़े त जेरो आहे जेके इमामनि ते पिटनि था इमामनि खे मुअल था सम्झनि असांजा इमाम जीअर आहिनि ॾाढा चओ असांजा इमाम उन्हनि जी ज़िंदगी खे तूं नथो सम्झे उन्हनि जी मुक़द्दस ज़िंदगी आहे जेरनि ते पिटबो नाहे चओ न जेरनि ते पिटबो पिटबो हदीस में अचे थो त अल्लाह साईं शहीदनि खां पुछंदो हिन वारी तवज्जो के बस आख़िरी कलमातनि वक़्तु पूरो थी वियो आहे हदीस पाक में अचे थो अल्लाह साईं शहीदनि खां पुछंदो कुझु खपेव थो त ॾियांव अल्लाह साईं शहीदनि खां पुछंदो कुझु खपेव थो त ॾियांव चवंदा या अल्लाह सभु मिली वियो आहे खोटी कंहिं शइ